नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में लॉकडाउन मुतासिरनि खे इमदाद राशन न मिलण ख़िलाफ़ खिप्रो जे सांगड़ रोड ते क़ाइम मकराणी पाड़े जे रवासियुनि जो एहतजाज। मुतासिर डीसी सांगड़ ऐं म्यूनसिपल खिप्रो जे म्यूनसिपल चेयरमैन तोड़े वार्ड काउंसलरनि ते राशन फबाइण जो इल्ज़ाम इख्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो। ग़रीबनि लाइ आयल राशन हड़प करे विया आहिनि। हिते जा सरहदी वारा माण्हू बि मंज़ूर नज़र माण्हुनि खे राशन ॾेई रहिया आहिनि। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आलमी वबा कोरोना जे बचाव ख़ातिर शहर में लॉकडाउन के जारी रखियो वियो। लॉकडाउन सबब मुतासिर थियल दिहाड़ी कमाइण मजदूर जी वाहिर न थियण सबब खिप्रो जे मकराणी पाड़े जे रवासियुनि जो एहतजाज मुज़ाहिरो। मजीद मकराणी, हाजरा मकराणी ऐं बेवा नाज़ बीबी चयो आहे त केतिरनि ॾींहंनि खां लॉकडाउन जे करे बुख ते वेठल आहियूं। पीपी जा वोटर आहियूं, पर पार्टी जे कंहिं बि अॻुवान इमदाद जी मदद नाहे कई। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त इमदादी राशन ॾेई असांजे मासूम बचड़नि ऐं असांखे बुख मरण खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।